रहमान रहीम मालिक मदायूं मुंहिंजूं मूर न तूं ॾिसजां पिण में पालण हार पर्दो तूं रखजां मिड़ियो ई मुआफ़ कजां मुहाबे महबूब जे। अस्सलामु अलैकुम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां कयो आहे ऐं ही अज़मत रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन नाज़रीन अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। स्क्रीन ते नल नंबर हले पियो। ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव हली रही आहे। अव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको अंगण असां सजाईंदा आहियूं इहो अंगण असां अव्हां जे लाइ सजाईंदा आहियूं ऐं अज़मत रमज़ान माह रमज़ान जे हवाले सां तमामु ख़ूबसूरत सजायल हूंदो आहे। गुफ़्तगू जेका हली रही हूंदी आहे हिन ट्रांसमिशन में तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू हूंदी आहे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र जॾहिं हिन महफ़िल में हूंदो आहे त महफ़िल जी रौनक यकीन पुछो असांजी दिलि जेका आहे न उहा नूर सां मुनवर थी वेंदी आहे। मुंहिंजी दिलि न चवंदी आहे तव्हां इंटरप्ट करियां मां ब्रेक ते वञा पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्रोग्राम हली रहियो हूंदो आहे स्क्रीन ते त असांखे ब्रेक जी तरफ़ वधिणो हूंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे तव्हां जेकॾहिं नेक अमल करणु चाहियो था ऐं उहा जेका पहिरीं सीढ़ी आहे त माउ पीअनि सां बहितर खां बहितर तव्हां सलूक करियो ऐं उहा बि तव्हां ॿाहिरि हलो था किथे बि आहियो अव्हांजो सलूक जेकॾहिं घर में सुठो न आहे सुहिणो न आहे त पोइ उन दुनियादारी खे तव्हां छा कंदव जॾहिं तव्हांखे घर में सुकून नथो मिले अव्हां पंहिंजे घर वारनि सां सुठो नथा हलो अव्हां पंहिंजनि सां सचो नथा हलो अव्हां पोइ मूंखे नथो लॻे त पंहिंजो पाण सां बि सचा हूंदव छो त पहिरीं जेका पॉइंट हूंदी आहे इंसानु जेकॾहिं सचाई कंदो आहे त उहो पहिरीं घर में कंदो आहे। पहिरियों स्टेप घरु हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां घर में सचाई कयो था जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर भातियुनि सां सचा आहियो त पोइ सेकेंडली तव्हां पंहिंजे मुआशिरे में तव्हां पंहिंजे कम सां सचा ज़रूरु हूंदव। नाज़रीन अज़मत रमज़ान हीअ जेको ख़ूबसूरत सेट सजियल आहे इनखे कंहिंजी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अवां सां मां शेयर कंदी हलंदसि त असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो। BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चाहे उनखे BBS खे चयो वञे थो। नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं जॾहिं आउं चवंदी आहियां रंग ज़िंदगी जो त हीअ मसनूई गुल मुंहिंजे साम्हूं हूंदा आहिनि ऐं मूंखे लॻंदो आहे त वाक़ई ज़िंदगी जा जेके रंग आहिनि उहे ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। ॿी ॻाल्हि त तव्हां जेकॾहिं घरनि खे बहितर बणाइणु चाहियो था ख़ूबसूरत बणाइणु चाहियो था त नेल्सन पेंट्स मां तव्हां भरपूर फ़ाइदो हासिलु करे सघो था। नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार टैंग ठाहिण वारनि जो बि मौजूदु आहे। टैंग एनर्जेटिक रमज़ान ऐं एनर्जेटिक ड्रिंक जंहिंमें वाइटामिन C आहे वाइटामिन D सां भरपूर आहे ऐं ज़िंक सां इहे टैंग जी ड्रिंक भरपूर आहे जंहिंमें डिफरेंट फ्लेवर अचनि था ऐं हर फ्लेवर पंहिंजे मयार सां बहितरीनु पंहिंजो मयार क़ाइमु रखे थो। नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार क्विज़ जो मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान ऐं माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन सां वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं उन खां अलावा अज़मत रमज़ान सां सहकार मौजूदु आहे नाज़रीन वाइटल जो वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं इन खां अलावा फॉर्मी जो बि सहकार मौजूदु आहे। फॉर्मी वारनि जो स्लोगन आहे एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार मौजूदु आहे JS बैंक क्रेडिट कार्ड। JS बैंक क्रेडिट कार्ड तव्हां ठाराए सघो था ऐं पंहिंजे महाना जेके बि मसइला थियनि था ख़र्च जा उन्हनि खे आसानी सां हल करे सघो था। नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण ऐं जॾहिं सिंधी मेज़बानी जी सुञाण जी ॻाल्हि कजे थी त भई टपाल मेज़बान जो ज़बरदस्त किचन असांजे साम्हूं सजियल आहे ऐं टैंक जो किचन असां वटि सजियल आहे। असलम साहब खे मां भली कार चवंदी आहियां असलम अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं महसूसु थिए पियो त रमज़ान ॾाढो जल्दी जल्दी गुज़रे पियो। मां रोज़ इहा ॻाल्हि कंदी आहियां ऐं रोज़ खिलंदे खिलंदे ॾींहं गुज़री वेंदा छो त गिणती जा ॾींहं आहिनि अलाह ताला भला ॾींहं हूंदा आहिनि गिणती में हलिया वेंदा आहिनि ख़बर ई न पवंदी आहे। बिल्कुलु तव्हां सही चयो पिया माना हिकु पहिरियों रोज़ो ॿियों रोज़ अॼु पंजे रोज़े में माशाअल्लाह ख़ैर सां पाण आहियूं ऐं ईअं ई रोज़ा जल्दी जल्दी गुज़री वेंदा आहिनि तॾहिं महिमान रमज़ान चयो वेंदो आहे। असां वटि हिन तरफ़ नाज़रीन आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि ऐं आउं चाहींदसि त उन्हनि जो तारुफ़ जल्दी जल्दी अवां सां कराईंदी हलां छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल असां सजायूं पिया आहियूं हुज़ूर जी महफ़िल मां भरपूर पाण महज़ूज़ थींदासीं। असांजे प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे त मुफ़्ती साहब मौजूदु हूंदा आहिनि उहे थोरी देरि में असांखे जॉइन कंदा। हिन वक़्तु असां वटि माशाअल्लाह सिंध जा असांजी सुहारी सिंध जा मारूफ़ मौलूद चवण वारा नात ख़ान असां वटि मौजूदु आहिनि फ़क़ीर ग़ुलाम सरवर जोखियो साहब अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम
ऐं उनखां अलावा नाज़रीन असां सां मौजूदु आहिनि पुनहल फ़क़ीर जोखियो साहब, तव्हांखे बि भलीकार चऊं था। हिननि जी जोड़ी माशाअल्लाह सां ॾाढी मशहूरु आहे ऐं जॾहिं जॾहिं बि असांजे अंगण ते पाण लबैक चई आया आहिनि त असांजे अंगण खे हिननि बाक़ाइदा उहो चवंदा आहिनि न त महफ़िल खे सजाइण त ही महफ़िल खे सजाईंदा आहिनि। नाज़रीन उनखां अलावा असां सां मौजूदु आहिनि मोहम्मद जवाद, तव्हांखे बि भलीकार चऊं था। ऐं असां सां मौजूदु आहिनि माहनूर फ़ातिमा, आपको भी मैं वेलकम कहती हूँ। ऐं चाहींदसि त अव्हां खां असां शुरूआति कयूं, अव्हां बिस्मिल्लाह कयो, अॼु जी महफ़िल जी शुरूआति तव्हां कयो। असां महफ़िल जी शुरूआति हाजी ग़ुलाम नबी महेसर साहब जन जो शेर आहे जेको माह मुबारक रमज़ानुल मुबारक जे मुतालिक़ शेर आहे जेको तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आयो मिठो मेहमान भली 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 करे आयो, आयो मिठो मेहमान भली 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 करे आयो, ओ भली करे आयो जी करे आयो, आयो जी करे आयो, रहम भरियो रमज़ान भली 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 करे आयो, मेहमान भली 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 करे आयो। है हिन जो अर्ग हिकु लम्हो लाजवाब, हिकु लम्हो लाजवाब, है हिन जो हर हिकु लम्हो लाजवाब, हिन जो हर हिकु लम्हो लाजवाब, है रात जो खाइण पीअण सवाब, रात जो खाइण पीअण सवाब, ॾींहं जो नुक़सान भली 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 करे आयो, भली करे आयो जी करे आयो, भली करे आयो यो जी करे आयो, रम भरियो रमज़ान भली 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 करे आयो। ओ हिन महीने पाक में प्यारा, हिन महीने पाक में प्यारा, हिन महीने पाक में प्यारा, नाज़ुल थियो कुरान भली 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 करे आयो, भली करे आयो जी करे आयो, है भली करे आयो जी करे आयो, रम भरियो रमज़ान भली 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 करे आयो। है माण्हू मूंखे हीअं चवनि था, माण्हू मूंखे हीअं चवनि था, ओ जाथे वञो ताते इज़तूं ॾियनि था, ॾियनि था साईं जो सना खान भली 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 करे आयो, आयो जी करे आयो, है भली करे आयो जी करे आयो, भाग भरियो रमज़ान भली है रब करीम खे आई कहला, ओ जागो अदा जागण जी महलया, है रब करीम खे आई कहलया, है जागो अदा जागण जी महल, निड्र न करे नादान भली 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 करे आयो, आयो जी करे आयो, है भली करे आयो जी करे आयो, रम भरियो रमज़ान भली 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 करे आयो, है रम है उत मज़ा तूं मान महेसर, महेसर है उथ मज़ा तूं
मान महे वठी मिड़ने जे कान महे सर जे कान महे सर अज़मत आली शान भली 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 करे आयो आयो जी करे आयो है भली करे आयो जी करे आयो मिठो मेहमान भली 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 करे आयो है रम भरियो। सुभान अल्लाह जाते वञूं था इज़तूं ॾियनि था आयो हुज़ूर जो सना ख़्वान सुभान अल्लाह भली 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 करे आयो। रमज़ान माह रमज़ान ख़ूबसूरत महीनो नाज़रीन वक़्तु थी वियो आहे साही जो अज़मत रमज़ान में असां अहिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं अज़मत रमज़ान के स्पॉन्सर कयो आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो हिकु एतमाद जो नेल्सन पेंट्स हुन खां अलावा नाज़रीन सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं टैंक जो नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे टैंक में मुख़्तलिफ़ फ्लेवर्स पिणु मौजूदु आहिनि तव्हां आसानी सां वठी सघो था कंहिं बि शॉप न नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार क्विज़ जो मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल जो असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे फॉर मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी ऐं उन खां अलावा JS बैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे JS बैंक वधणो आहे अॻिते ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण सो मां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हां जी पंहिंजी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हां जी पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हूअं बि नबी साईं जे किरदार ते ॻाल्हाइजे त हीउ प्रोग्राम त तमामु घटि आहे ऐं चाहींदी आहियां त चंद कुझु पॉइंट्स शेयर कंदा हलूं वरी पोइ डिस्कशन हूंदो आहे मुफ़्ती साहब मौजूदु हूंदा आहिनि त प्रॉपर जेका गाइडलाइन उन्हनि जे तरफ़ खां मिलंदी आहे त उहा बिल्कुलु ठीकु हूंदी आहे एक्यूरेट हूंदी आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं जंहिंमें को बि शक न हूंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो आहे उन्हनि जो फरमान आहे त जेको इंसानु बुरो हिकिड़ो त ॻाल्हाइणु ॿियो उनजो वर्ताव बुरो उनजे शिर खां जेको इंसानु डपु करे कंहिं इंसान जे ॻाल्हाइण खां उनजे शिर खां त उनजो जेको अमल आहे या उनजी जेका सज़ा आहे उहा तमामु घणी आहे त कोशिशि कजे त असांजी ज़ुबान सां कंहिंखे को रंज न पहुचे कोशिशि कजे त असां पंहिंजी ज़ुबान सां अहिड़ा अल्फाज़ न कढूं त ॿिए कंहिंजी दिलि एतिरी रंजी वञे जो इंसानु पयो बचाव करे पयो पासो करे उन इंसान खां। नाज़रीन ये जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान इन सां सहकार पिणु मौजूदु आहे त आउं ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त अज़मत रमज़ान सां कंहिंजो सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे ऐं ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे ऐं उन खां अलावा सहकार नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जी ख़ुशूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार मौजूदु आहे टैंक जो टैंक एनर्जेटिक ड्रिंक ऐं न सिर्फ़ु एनर्जेटिक ड्रिंक पर एनर्जेटिक रमज़ान ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे असां सां क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो नाज़रीन उन खां अलावा सहकार मौजूदु आहे फॉर मी जो ऐं बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर मी मुंहिंजे लाइ इहो स्लोगन आहे फॉर मी वारनि जो ऐं उन खां अलावा JS बैंक जो सहकार मौजूदु आहे तव्हां क्रेडिट कार्ड ठाराए सघो था ऐं महाना जेके बि ख़र्चनि जा मसइला आहिनि उनखे आसानी सां तव्हां हल पिणु करे सघो था। टपाल मेज़बान जो नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे सिंधी मेज़बानीअ जो राज़ या सिंधी मेज़बानी जी सुञाण तव्हां टपाल मेज़बान खे चई सघो था। असलम साहब मौजूदु आहिनि ऐं अॼु तव्हां चांहि ठाहींदव बिल्कुलु कहिड़ी चांहि ठाहींदव सिंध जी सुञाण आहे टपाल मेज़बान ज़बरदस्त महिमाननि खे वेझो आणे महिमाननि खे क़रीब आणे टपाल मेज़बान सही सही असांजो जेको वांगड़ आहे टपाल मेज़बान सजायो आहे ज़बरदस्त ऐं नाज़रीन असां वटि इन तरफ़ जॉइन करे चुका आहिनि मुफ़्ती साहब मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि तव्हांखे आउं भली कार चवां थी अस्सलाम वालेकुम ठीकु आहियो मुफ़्ती साहब ख़ुशि आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु मुफ़्ती साहब अॼु मूं चाहियो पिए त हूअं त
असां मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हाईंदा आहियूं. रमज़ान पूरो तव्हांजो साथ सां असां हिन ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत बणाईंदा हलंदासीं. पर उहे चंद ॻाल्हियूं जेके अॼु हिन प्रोग्राम में मूं शेयर करणु चाहियूं पिए. हिकिड़ो त आउं चाहींदसि अॼु भरपूर तव्हां इन बाबति बयानु ॾियो त वालिदीन सां सुहिणो सलूक उनजो केतिरो सवाबु आहे, केतिरो अजुरु आहे. पोइ अॻियां जेके बि 2-3 सुवाल मुंहिंजे माइंड में आहिनि उहे डिस्कस कंदी हलंदसि तव्हां सां. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ख़ालिक़ काइनात पंहिंजे पाक कलाम में हिकिड़ी जॻह ते न बल्कि मुतअद्दिद मक़ामात ते, काफ़ी मक़ामात ते वालिदैन सां सुहिणे सलूक जो हुकुम ॾिनो आहे. वक़दा रब्बुका इहो 15 सिपारो आहे. सूरह बनी इसराइल जो 3 रुकू आहे. वक़दा रब्बुका अल्ला ताबुदु इल्ला इय्याह. हुकुम थो करे तुंहिंजो रब त कंहिंजी बि इबादत न कयो मगर उन रब जी कयो. व बिल वालिदैन इहसाना. ऐं वालिदैन सां तव्हां सुहिणो सलूक रखो. इहो क़ुरान करीम. ईअं ई व इज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला ताबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना. इहा पहिरें सिपारे जी आयत आहे. हिते बि ख़ालिक़ काइनात वालिदैन सां हुस्न सलूक जो हुकुम ॾिनो आहे त भलो सलूक कयो. इन में क़ुरान करीम में ख़ालिक़ काइनात जो बारहा बार वालिदैन सां हुस्न सलूक जो हुकुम ॾिनो आहे त इन मां इहो साबित थो थिए त हुननि सां सुठो बर्ताव करणु लाज़िम आहे, औलाद जे मथां फ़र्ज़ आइन आहे त हुननि सां सुठो. जीअं हदीस शरीफ़ आहे, मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो त रदर रब फ़ी रिदल वालिद. अल्लाह जी रज़ा वालिदैन जी रज़ा में आहे ऐं अल्लाह जो नाराज़ हुजणु वालिदैन जे नाराज़ थियण में आहे. जेकॾहिं वालिदैन खे जेको शख़्स राज़ी कंदो त रब बि उन खां राज़ी थींदो. पर जेकॾहिं कंहिंखां वालिदैन नाराज़ आहिनि त उहो यकीन सां इहो सम्झी छॾे त हुन सां रब बि नाराज़ आहे. छो त हू हक़ीक़ी पालणहार आहे मुंहिंजो रब, जंहिं इंसान खे वजूद में आंदो, अदमे वजूद खां वजूद में. छो त इंसान जो वजूद ई कोन हो, उनखे वजूद में आंदई. पोइ रब हक़ीक़ी तौरु परवरिश कई. मजाज़ी तौरु परवरिश जो जेको ज़रियो बणियो सो वालिदैन बणिया. जेकॾहिं वालिदा बिलख़ुसूस वालिदा जे दिलि में अल्लाह इहा नरमी ऐं मुहबत न विझे हा त ॿारु जेको आहे मथे परवान चढ़ी कोन सघे हा. उहो उन जी पैदाइश खां वठी. पर वालिदा त जेका आहे जॾहिं उन जे हमल में ॿारु अचे थो उन खां वठी उहे उन जूं तकलीफ़ूं सभु बर्दाश्त करे थी. छो त ॿार जी बिलख़ुसूस जेका पेट में परवरिश थींदी आहे उहा माउ जे हॾियुनि मां थींदी आहे. इन मां अंदाज़ो लॻायो त यानी हूअ पंहिंजी जिस्मानी ताक़त बि पंहिंजे औलाद ते बचे ते सरफ़ थी करे छॾे. उन खां पोइ उन जी परवरिश थी थिए. पोइ उहो वजूद में थो अचे, वरी दुनिया में अचे थो. अचणु शर्त उन जी ग़िलाज़त खे साफ़ु करणु, उनखे सुठो बणाइणु ऐं पल पल उन जो जेका आहे देखभाल करणु, रातिनि जी निंड पंहिंजी छॾे ॾियणु. केतिरो बि असांखे केरु चवे त तोखे हीउ फ़ाइदो ॾींदासीं, जेॾीमहिल असांजी गहरी निंड हुजे को चए त तूं गहरी निंड मां इहा छॾे हीअ अची कमु कर, सवाल ई पैदा नथो थिए असांखे. पर उन वालिदा खे सलाम आहे, उन वालिदा खे सलाम आहे जेका पंहिंजी गहरी निंड में बि पंहिंजे बचे जी तकलीफ़ या उन जो आवाज़ ॿुधी करे पंहिंजी निंड खे क़ुर्बान करे पहिरीं उन बचिड़े खे संभालींदी आहे. जीअं सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन खे हुज़ूर फरमायो त वालिदैन ॾांहुं रहमत जी नज़र करणु यानी शफ़क़ महर मुहबत वारी नज़र सां ॾिसण बि हज जो सवाबु आहे. त सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं को शख़्स पंहिंजे वालिदैन ॾे ॾींहं में 100 दफ़ा उन मुहबत वारी नज़र सां ॾिसे त उनखे 100 हजनि जो सवाबु मिलंदो. त मुंहिंजे दिलबर हबीब फरमायो तव्हां उनखे 100 हजनि जो सवाबु अल्लाह ताला अता फरमायो. सुभान अल्लाह, माशाअल्लाह. ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां मुफ़्ती साहब तव्हां बयानु फरमायो. ऐं हीअ बि अहिड़ो टॉपिक आहे जिन ते ॻाल्हाइजे त तमामु घणो ॻाल्हाए सघिजे थो. पर मूंखे ख़बर आहे त वक़्त जी नज़ाकत हूंदी आहे त उन हिसाब सां प्रोग्राम खे अॻियां वधाइणो हूंदो आहे. हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदी हलां. ऐं मोहम्मद जवाद असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि. ऐं चाहींदसि त मोहम्मद जवाद अव्हां खां असां नातिया कलाम ॿुधूं. बिस्मिल्लाह कयो.
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा जान बजलने वने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वन्याए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा मुझा जान बजलने वने वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वन्याए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा हीअ ॾींहुं जुड़ियो हीअ राति जुड़ी कुल तुंहिंजे करे काइनात जुड़ी हीअ ॾींहुं जुड़ियो हीअ राति जुड़ी कुल तुंहिंजे करे काइनात जुड़ी लौला कजलक बन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वन्याए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा तू अर्श अजीम घुमी आए रब रूबरू पाण ॾिसी आए रब रूबरू पाण ॾिसी आए मुज़मिल जी चादर वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वन्याए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा सरवाण समूरन नबियन जा अगवाण दुनिया जे वलियन जा अगवाण दुनिया जे वलियन जा लौला कजलक बन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वन्याए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा जी ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो टाइम ॾिनो तव्हां असांखे अज़मत रमज़ान में नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं अज़मत रमज़ान खे सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नेल्सन पेंट्स जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो उनखां अलावा टैंक जो सहकार मौजूदु आहे रिफ्रेशिंग रमज़ान ऐं रिफ्रेशिंग ड्रिंक ऐं मुख़्तलिफ़ फ्लेवर्स टैंक जा तव्हांखे ख़बर आहे त आहिनि ऐं हर जेको फ्लेवर आहे उहो पंहिंजे पंहिंजे मयार सां बहितरीनु हिकिड़ो मयार क़ाइमु रखे थो टैंक जो नाज़रीन उनखां अलावा सहकार मौजूदु आहे कोइस जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो सहकार उनखां अलावा मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे उनखां अलावा JS बैंक जो सहकार मौजूदु आहे JS बैंक खे वधणो आहे अॻिते टपाल मेज़बान जो सहकार मौजूदु आहे सिंधी मेज़बानीअ जी सुञाण काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जी इहा स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला जिन खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे हिकिड़ो शख़्स अचे थो ऐं दिलि जी सख़्तीअ जे बारे में उन्हनि सां बयानु करे थो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमाइनि था त जेकॾहिं दिलि में सख़्ती आहे त तव्हां मिसकीन खे खाधो खारायो ऐं जेके यतीम आहिनि उन्हनि जे मथे ते हथु रखो कहिड़ी न ख़ूबसूरत इहा रिवायत आहे ऐं मां सम्झां थी असांजे मुआशिरे में ज़रूरत आहे अमल जी छो त कौल ऐं फ़ैल में जेको तज़ाद मौजूदु हूंदो आहे उन सां ई मुआशिराती जेके बिगाड़ आहिनि उहे पैदा थींदा आहिनि पर कौल ऐं फ़ैल में जॾहिं तज़ाद ख़तमु थी वेंदो आहे त पोइ मुआशिरो घर
ख़ूबसूरत ज़रूरु बणिजी वेंदो आहे ऐं किथे न किथे कमी तरबियत जी ज़रूरु हूंदी आहे ऐं वरी पोइ हुनजो रीज़न जॾहिं ॾिसिजे थो उनजो सबबु जॾहिं ॻोल्हिजे थो त वक़्त जी घटिताई यानी वक़्तु वालिदैन अॼु जे दौर में त तमामु घटि ॾींदा आहिनि ॿारनि खे। कल्ह मुफ़्ती साहिबु ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु फ़रमायो तव्हां कीअं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। नाज़रीन, अॼु बि खोड़ सारनि टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं। अज़मत रमज़ान में सहकार मौजूदु आहे ब्रूक पॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन खां अलावा सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। टैंक जो सहकार मौजूदु आहे ऐं टैंक रिफ्रेशिंग ड्रिंक रिफ्रेशिंग रमज़ान। नाज़रीन उन खां अलावा सहकार असां सां मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो सहकार असां सां मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी वारनि जो सहकार मौजूदु आहे असां सां एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। जैस बैंक जो असां सां नाज़रीन सहकार मौजूदु आहे जैस बैंक वधिणो आहे अॻिते ऐं टपाल मेज़बान जो सहकार मौजूदु आहे सिंधी मेज़बानीअ जी सुञाण ऐं असलम साहब बि असां सां मौजूदु आहिनि किचन खे तव्हां संभाले रहिया आहियो ऐं मूं चाहियो पियो त थोरो जल्दी असां अॻियां वधूं, हिकिड़ो क़दम अॻियां वधंदा हलूं ऐं असां वटि मौजूदु आहे हींअर जॉइन करे चुकी आहे दुरेश शहवार। दुरेश शहवार खे मां वेलकम चवां थी। अस्सलाम वालेकुम दुरेश शहवार, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ, माशाल्लाह से बहुत प्यारी लग रही हैं आप। ऐं नाज़रीन उनके अलावा असां वटि अॼु सेट ते मौजूदु आहे महनूर फातिमा। महनूर आपसे हम सुनना चाहेंगे, बिस्मिल्लाह करें। बलगल उला बिकमालिही बलगल उला बिकमालिही कशफ दुजा बिजमालिही हसन जमीउ खिसालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि वालिही सल्लू अलैहि वालिही। और मैं बुरों से लाख बुरी सही, मैं बुरों से लाख बुरी सही, मगर उनसे है मेरा वास्ता, मेरी लाज रखना मेरे खुदा, मेरी लाज रखना मेरे खुदा। ये तेरे हबीब की बात है, सल्लू अलैहि व आलिही। मेरी जानिब भी हो एक निगाहे करम, ए शफीउल वरा खातमुल अंबिया, आप नूरे अज़ल, आप शम्मे हरम, आप शम्सुद्दुहा खातमुल अंबिया। ए जमीलुश्शियम, ए इमामुल उमम, आप हैं साहिबे जूदो अब्रे करम, हस्ती ये मोहतरम, क़िबला-ए मोहतरम, ए रसूले खुदा खातमुल अंबिया। मेरी
जानिब भी हो एक निगाहे करम ए शफीउल वरा खातमुल अंबिया ए फसीहुल बयां ए बलीगुल लिसान ए वहीदुज़ ज़मान मावराए गुमान आपका नूर है अज़कराता करा शाहिद किबरिया खातमुल अंबिया मेरी जानिब भी हो एक निगाहे करम ए शफीउल वरा खातमुल अंबिया। माशाल्लाह महानूर माशाल्लाह। नाज़रीन वक्त थी वियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो असां अज़मत रमज़ान में नड़ ब्रिज तरफ़ वधंदासीं। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूदु आहे, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो। ऐं इन खां अलावा नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। नाज़रीन उन खां अलावा टैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे एनर्जेटिक रमज़ान ऐं एनर्जेटिक ड्रिंक टैंक। नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे कोइस जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशीअ सां गॾु। वाइल्ड वेंचर जो सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो असां सां नाज़रीन सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो। ऐं उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे फॉर्मी जो। फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। ऐं उन खां अलावा JS बैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे। तव्हां क्रेडिट कार्ड JS बैंक जो ठाराए सघो था। महाना जेके बि मसइला थियनि था ख़र्चनि जा उनखां आसानी सां तव्हां जान छॾाए सघो था, हल करे सघो था पंहिंजा मसइला। ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार टपाल मेज़बान जो मौजूदु आहे सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव हली रही आहे। ऐं हा पंहिंजे घरनि में टेलीविज़न स्क्रीन्स ते असांखे हिन वक़्तु लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो आहे। कोशिशि कंदसि त तव्हांजी कॉल आउं पिक कयां ऐं प्रोग्राम में तव्हांखे आउं शामिलु करे सघां। असां वटि आलम दीन मौजूदु आहिनि, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि ऐं जल्दी सां उन्हनि जी तरफ़ वधणु चाहींदसि। पर ॿुधाईंदी हलां त अज़मत रमज़ान सां सहकार ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो मौजूदु आहे। नाज़रीन उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो असां सां सहकार मौजूदु आहे। असां सां सहकार टैंग ठाहिण वारनि जो मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा असां सां सहकार क्विज़ जो मौजूदु आहे। नाज़रीन क्विज़ खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती तफ़रीह जी दुनिया। ऐं वाइटल जो बि सहकार असां सां मौजूदु आहे। नाज़रीन फॉर्मी वारनि जो इन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे। ऐं असां सां सहकार मौजूदु आहे JS बैंक जो। JS बैंक वधिणो आहे अॻिते। टपाल मेज़बान जो नाज़रीन सहकार असां सां मौजूदु आहे सिंध जी मेज़बानीअ जी सुञाण टपाल मेज़बान। ऐं हिन तरफ़ असां वटि माशाल्लाह सां मौजूदु आहिनि मुफ़्ती साहब मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब। मुफ़्ती साहब असां जेकॾहिं मरीज़नि जी अयादत बाबति ॻाल्हायूं त इहो बि ॾाढो सुठो मौज़ू आहे। ऐं हूअं बि पाण ॾिसंदा आहियूं त अॼुकल्ह न रिवायत थी वई आहे, किथे वञो तव्हां कुझु नड़ो गिफ्ट खणी वञो था, कुझु वठी वञो था, मरीज़ खे ॾिसी ऐं बसि माना उहो चवंदा आहिनि त बसि माना उहा खाना पूरी थी वई आहे। पर हक़ीक़त में असांजो इस्लाम असांखे कीअं सम्झाए थो, असांजो प्यारो दीन असांखे कीअं सम्झाए थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं बि कंहिं मरीज़ जी इयादत जे लाइ वञिजे त सभ खां पहिरीं दिलि में इहो इरादो हुजे त यतीमनि जे यार अड़ियनि जे आधार सुहिणे मुहम्मद मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां सुन्नत थो अदा कयां। जॾहिं ख़ुलूस हूंदो लिल्लाहियत हूंदी त मां अलाह जे रज़ा जे लाइ हुन ॾे वञा थो, हुन खां इयादत करण थो वञा त उन सूरत में बेहिसाब अलाह ताला हुनखे सवाब अता फ़रमाईंदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे मरीज़नि खां इयादत करणु। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जीअं मालूम थींदो पाण करीमनि खे त को मुसलमान को सहाबी बीमार आहे त फौरी तौरु साहबनि खे फ़रमाईंदा त जल्दी तयारु थियो त हुन खां
उन जी तबा पुरसी करे अचूं, उन जी इयादत करे अचूं, उन खां हाल अहवाल वठी अचूं। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ेकार इहो हूंदो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उते वेंदा हुआ त उनखे हौसलो ॾींदा हुआ मरीज़ खे, ऐं उनखे चवंदा हुआ त अल्लाह ताला जी हिन तकलीफ़ ते सब्र कर, इंशा अल्लाह ताला तूं जल्दी ठीकु थी वेंदे, अल्लाह ताला तोखे सिहत ऐं सलामती अता फरमाईंदो। जे नसाई शरीफ़ में हदीस बि आहे, ग़ालिबन किताबुल वसाया आहे, उन में हदीस शरीफ़ आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो सहाबी हो, बीमार हो, उन वटि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ वठी विया त हू पंहिंजे ज़िंदगी मां मायूस थी चुको त शायदि हाणे मुंहिंजो बचणु मुमकिन कोन्हे। इन में हिकिड़ो इयादत जो इन हदीस मां बि यानी हुज़ूर जी सुन्नत आहे इयादत करणु, असांजे पैगम्बर जो इहो अमल रहियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो बि सबक़ु मिलंदो इन हदीस मां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन वटि विया, उन खां तबा पुरसी कयूं त उन अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां सम्झां थो त मुंहिंजो हाणे ज़िंदगी दुनिया में रहणु मुश्किल आहे, शायदि दारुल बका ॾांहुं हलियो वेंदुसि, विसाल थी वेंदो, ऐं मां चाहियां थो त मूं वटि काफ़ी माल आहे, दौलत आहे, ऐं मूं वटि हिकिड़ी रिवायत आहे त हुन चयो त मूं वटि औलाद कोन्हे, ॿीअ में वज़ाहत आहे हुन चयो मूं वटि हिकिड़ी न्याणी जी औलाद आहे, मां चाहियां थो त इहा सॼी माल ऐं दौलत अलाह जे राह में ख़र्च करे छॾियां। त हुज़ूर फरमाइसि न। अर्ज़ु कई या रसूल अल्लाह, भला हुनजो चोथों हिसो? पाण फरमाइसि त न, इहो बि घणो आहे। पोइ हुन चयो त अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अधु? त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइसि अधु घणो आहे। पोइ अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह, भला टियों हिसो? चोथों न बल्कि टियों हिसो हुन। त हुज़ूर फरमाइसि टियों ठीकु आहे, बाक़ी इहो बि घणो आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइसि त जेकॾहिं 10 हिसे जी तूं वसियत करीं त उहो बहितर आहे। ईअं न जो तूं सॼो माल अलाह जे राह में तूं ख़र्च करीं, अमल भलो आहे, पर तूं पंहिंजे पोयनि खे मिसकीन, ग़रीब ऐं मोहताज छॾे वञी, उहो ॿिनि जे आॾो हथु टंगनि, इन खां बहितर आहे त अलाह जे राह में बि तूं ख़ैरात कर, ऐं यानी सुलुस जी 3 जी माना जेतिरो माल आहे उनजे 3 हिसे में तूं जेको आहे वसियत कर त अलाह जे राह में, बाक़ी तूं पंहिंजे पोयनि जे लाइ छॾे वञ, तां त उहे मोहताज न रहनि। ऐं हुज़ूर फरमाइसि जेकॾहिं अञा बहितर सम्झी त पोइ 10 हिसो माना 9 हिसा तूं पंहिंजे पोयनि जे लाइ रख त उहे मोहताज न हुजनि, कंहिंजे आॾो हथु न टंगनि, बाक़ी जेको आहे 10 हिसो तूं अलाह जे राह में ख़ैरात करे छॾ। यानी इन मां इहो मालूम थियो त तव्हां अलाह जे राह में बि ॾियो, ख़ैरात कयो, ऐं उन सां गॾोगॾु इहो त पोयनि पंहिंजे औलाद खे, पंहिंजे वारिसनि खे मोहताज ऐं फ़क़ीर न छॾे वञ त सभु कुझु तव्हां अलाह जे राह में ॾेई छॾियो। छो त आख़िरी घड़ी जेका हूंदी आहे उहा घड़ी इंसान खे जेकॾहिं अलाह जे राह में ख़र्च करिणो आहे त जॾहिं उहो सिहतमंद आहे, तंदुरुस्त आहे, तॾहिं ख़र्च करे त उन में वधीक बहितर आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ़्ती साहिबु, तव्हांजे ॻाल्हाइण में हिकिड़ो त शेर ई आहे, तव्हां जॾहिं बयानु फरमाईंदा आहियो त मां सम्झां थी त जेको टॉपिक कॾहिं कॾहिं अहिड़ो टॉपिक हूंदो आहे जिन असां मुंझी पवंदा आहियूं त हिनखे कीअं डिस्क्राइब करे सघिजे थो, त उहो आसानी सां शेयर तव्हां कंदा आहियो, आसानी सां बयानु फरमाईंदा आहियो। असां अॻियां वधूं था तव्हांजी इजाज़त सां। फ़क़ीर ग़ुलाम सरवर जोखियो साहिबु असां सां मौजूदु आहिनि, पुनहल फ़क़ीर जोखियो साहिबु मौजूदु आहिनि, अवां खां असां ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह फरमायो। असां तव्हांजी ख़िदमत में मुफ़सर क़ुरान हज़रत अल्लामा मौलाना मौलवी मोहम्मद इदरी साहिब जन जो तमामु बहितरीनु कलाम पेश था कयूं। नालो मुबारक मिठड़ो मोहम्मद ॾाढो प्यारो आ, उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो आ, उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो आ। अर्शी फर्शी सदके सजण जे परवर क्या पैदा, अर्शी फर्शी सदके सजण जे परवर क्या पैदा, रोशन उन जे नूर मझा थियो, रोशन उन जे नूर मझा थियो, सिज चंड तारो आ, उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो आ, उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुझारो आ। नूह नबीअ जी बेड़ी बुॾण खां
मौला कई महफूज नूह नबी जी बेड़ी बुडण खां मौला कई महफूज तैसां गॾु तूफान में आका तैसां गॾु तूफान में आका अंदर उजारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो नालो मुबारक मिठड़ो मुहम्मद ॾाढो प्यारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो हज़रत आदम बीबी हवा खे बारीअ बख्श कयो हज़रत आदम बीबी हवा खे बारीअ बख्श कयो छो त वसीलो तनवर तो है छो त वसीलो तनवर तो सरदार सतारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो आका अगियां झोली झले इदरी सयर्ज़ कर पियो आका अगियां झोली झले इदरी सयर्ज़ कर पियो दाहिरी तुंहिंजो हर दुख में है दाहिरी तुंहिंजो हर दुख में सरदार सहारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो नालो मुबारक मिठड़ो मुहम्मद ॾाढो प्यारो आ उन जे मुहाबे हर मोमिन तां माफ़ मुजारो आ सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह सिंध जी। जी गॾिजी मौलूद पढ़नि जी बिल्कुलु बिल्कुलु जंहिं शख़्सियत जो हिननि पढ़ियो असांजा जीअं होश संभालियो आहे त हुन बुलबुल मदीना अल्लामा इदरीस डाहिरी दामद बरकातुहुल्लाह जा ख़िताब ऐं तकरीरूं ॿुधंदा ईंदा हुआसीं वरी उन्हनि जेके किताब लिखिया आहिनि सिंधी ज़ुबान में बिलख़ुसूस त हुन चयो काफ़ी उलमा आहिनि जेके उर्दू में लिखनि था ऐं अवाम ताईं पहुचनि था पर जेके सादा सबा जहिड़ा सिंधी यानी सिंधी खां सवाइ ॿी ज़ुबान ॼाणनि कोन था उन्हनि जे लाइ सिर्फ़ु क़ुरान करीम जो जेको तफ़सीर लिखियो अथनि उहो 9 जुल्दनि में आहे ऐं वॾी वज़ाहत सां ॿिया बुखारी शरीफ़ जो शरह उहो हींअर ग़ालिबन पूरो कोन करे सघिया आहिनि अलील थी विया आहिनि असांजी दुआ आहे अॼु हिन प्रोग्राम में सभई नाज़रीन खे बि चऊं था त हुन बुलबुल मदीना जे लाइ बिलख़ुसूस दुआ कनि त अल्लाह ताला हुनखे सिहत कामिल आजिल आफ़ियत आमीन 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 ऐं मुफ़्ती साहब तव्हां जीअं चयो त असांजी पुराणी रिवायत आहे गॾु मौलूद चवणु ऐं इंट्रो में चई चुकी आहियां त पाण जॾहिं बि हिननि जी जोड़ी असांजे हिन प्रोग्राम में मौजूदु रहिया आहिनि त असांजे प्रोग्राम खे ॾाढो पाण ख़ूबसूरत बणायो अथऊं अव्हां खां भरपूर ॿुधंदासीं अॼु आउं हिन मौक़े खे ज़ाया थियणु कोन ॾींदसि पर मुंहिंजे ख़्याल सां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे असांखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे नाज़रीन नड़ो ब्रेक आहे विच में अज़मत रमज़ान में साहीअ जो वक़्तु थी वियो आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो सहकार मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु मयार जो उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो ऐं उन खां अलावा नाज़रीन टैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे टैंक में डिफरेंट फ्लेवर्स अचनि था 4 खां 5 ॾाढा ज़बरदस्त फ्लेवर्स आहिनि ऐं उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार क्विज़ जो मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशीअ सां गॾु ऐं उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो बि सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया वाइटल जो सहकार मौजूदु आहे वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो सहकार असां सां मौजूदु आहे ऐं उन खां अलावा JS बैंक जो सहकार मौजूदु आहे JS बैंक वधिणो आहे अॻिते टपाल मेज़बान जो उन खां अलावा सहकार मौजूदु आहे सिंध जी मेज़बानीअ जी सुञाण तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं दिलि जी गहराई सां ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान सां सहकार ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो मौजूदु आहे। BBS खे चयो वञे थो हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे। इन खां अलावा नाज़रीन सहकार आहे नेल्सन पेंट्स जो, ऐं तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस इस्तेमालु करे सघो था, जिन जे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट जो मशवरो पिणु वठी सघो था। ऐं उन खां अलावा नाज़रीन टैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे। टैंक जा मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार सां बहितरीनु क्वालिटी फ़राहम करे थो। नाज़रीन उन खां अलावा असां सां सहकार क्विज़ जो मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। उन खां अलावा वाइल्ड वेंचर जो सहकार असां सां मौजूदु आहे ऐं असां सां सहकार मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल खां अलावा असां सां सहकार फॉर्मी वारनि जो मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मौज जे लाइ स्लोगन आहे फॉर्मी जो। ऐं JS बैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे। क्रेडिट कार्ड तव्हां ठाराए सघो था ऐं पंहिंजनि ख़र्चनि जे मसइलनि खे तव्हां हल करे सघो था। टपाल मेज़बान जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। असां अॻियां वधंदासीं हिन ट्रांसमिशन में हिकिड़ो क़दम अॻियां वधंदे अॼु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इहा महफ़िल सजल आहे। असां वटि मौजूदु आहे दुर शहवार। सो दुर शहवार में आपको वेलकम भी कहती हूँ फिर से, और आपसे मैं नाते कलाम सुनना चाहूँगी। जी बिस्मिल्लाह करें। सरला मका से तलब हुई, सुए मुंतहा वो चले नबी। सरला मका से तलब हुई, सुए मुंतहा वो चले नबी। कोई हद है उनके उरूज की, कोई हद है उनके उरूज की। सल्लू अलैहि व आलिही, सल्लू अलैहि व आलिही, सल्लू अलैहि व आलिही। मैं मुद्दत से इस आस पर जी रही हूँ, मैं मुद्दत से इस आस पर जी रही हूँ। खुदा कब बुला ले मुझे अपने दर पे, खुदा कब बुला ले मुझे अपने घर पे। मैं मुद्दत से इस आस पर जी रही हूँ कि कभी तो सुनेगा दुआएं वो मेरी, कभी तो सुनेगा दुआएं वो मेरी। मैं मुद्दत से इस आस पर जी रही हूँ। जो लोगों से सुन सुन के खींचे हैं नक्शे, हकीकत में होंगे मनाजिर वो कैसे। कभी जाके देखूं खुद आँखों से अपनी, कभी जाके देखूं खुद आँखों से अपनी। मैं मुद्दत से इस आस पर जी रही हूँ कि मेरे सामने हो वो काबे की चौखट, वो रुकने यमानी, वो मेज़ाबे रहमत में सहने हरम में करूं जाके सजदे। मैं सहने हरम में करूं जाके सजदे। मैं मुद्दत से इस आस पर जी रही हूँ और नहीं है भरोसा कोई जिंदगी का, वो सब जानता है
اسے سب خبر ہے بلا لے گا مجھ کو، وہ مرنے سے پہلے بلا لے گا مجھ کو، وہ مرنے سے پہلے میں مدت سے اس آس پر جی رہی ہوں. میرے سامنے ہو وہ گنبد خضرا، وہ روضے کی جالی، وہ جنت کا گوشہ کبھی چوم لوں جا کے، میں خاک مدینہ کبھی چوم لوں جا کے، خاک مدینہ میں مدت سے اس آس پر جی رہی ہوں کہ کبھی تو سنے گا دعائیں وہ میری، کبھی تو سنے گا دعائیں وہ میری، میں مدت سے اس آس پر جی رہی ہوں، میں مدت سے اس آس پر جی رہی ہوں. سبحان اللہ سبحان اللہ. میں مدت سے اس آس پہ جی رہی ہوں، کبھی تو سنے گا وہ میری دعائیں. آمین آمین. سبحان اللہ. ناظرین असां अॻियां वधूं था ऐं मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि. मुफ़्ती साहब नंढड़ा ॿ सुवाल आहिनि त हिकिड़ो रोज़े में मेकअप करणु ऐं ॿियो रोज़े में लेंस जेको लॻायो वेंदो आहे अखि में, छा हुन सां रोज़ो टुटे थो लेंस लॻाइण सां स्पेशली? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ॾिसो त आम जेको मेकअप चहिरे वग़ैरह ते या हथनि ते थो कजे त उन में त को हर्ज कोन्हे. बाक़ी जेको अखियुनि में जीअं तव्हां था चओ लेंसिस वग़ैरह या छा, त इन में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जीअं उन्हनि जी जेका असर सराहियत हलक खां करे गले मां करे केमिकल जेको गले ताईं पहुचे थो, पोइ अंदरि सराहियत थो करे, त अहिड़ी सूरत में एहतियात हथ वधि खां वधि करणु खपे. ईअं न थिए जो असांजो रोज़ो ज़ाया थी वञे. जीअं टूथपेस्ट आहे, ॾिसो जेकॾहिं आम ॾंदण थो कजे त उन खां ममानियत कोन्हे, करे थो सघे. जीअं खबड़ जो ॾंदण आहे त उनखे, पर जेकॾहिं टूथपेस्ट थो करे त उहा जाइज़ कोन्हे. छो त जॾहिं उहो टूथपेस्ट माण्हू इस्तेमालु थो करे त उन जा कुझु ज़रात जेके आहिनि उहे अंदरि हलक खां दाख़िल थी वञी पेट ते पहुचनि था. गले ताईं जीअं मौलवी साहब ईअं चयो वेंदो आहे मुफ़्ती साहब त टेस्ट जेको खाधो कजे थो उहो सिर्फ़ु ज़बान ते लॻाए जे त उन सां रोज़ो कोन थो टुटे, पर जेकॾहिं गले ताईं पहुचे गले खां क्रॉस करे जेकॾहिं असांजे पेट ताईं का शइ पहुचंदी उनजो असरु, त पोइ उन सूरत में रोज़ो टुटी पवंदो. अहिड़नि शयुनि खां एहतियात कजे. जीअं उमूमन त इहा आहे त सुरमे पाइण सां को हर्ज कोन्हे, पर नई तहक़ीक़ जे मुताबिक़ कुझु मुफ़्तियाने किराम था फ़रमाइनि त सुरमे खां बि रोज़े में एहतियात कयो, छो त इन जा बि कुझु असरात जेके आहिनि हलक खां सराहियत था कनि. सही, ठीकु आहे. इहे नंढड़ा चंद सवाल हुया जेके मूं तव्हां खां पुछणु चाहियां पे. असां मुफ़्ती साहब ब्रिक जी तरफ़ वधंदासीं. ब्रिक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे. अज़मत रमज़ान सां हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं उन खां अलावा सहकार मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो, रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान सां टैंग जो, टैंग रिफ्रेशिंग ड्रिंक, ऐं उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो. उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया. नाज़रीन वाइटल जो सहकार असां सां मौजूदु आहे. असां सां सहकार फर्मी वारनि जो मौजूदु आहे, ऐं उन खां अलावा असां सां सहकार JS बैंक जो मौजूदु आहे, ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार असां सां टपाल मेज़बान जो मौजूदु आहे. सिंधी मेज़बानीअ जी सुञाण काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान. नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं अज़मत रमज़ान में भली कार चवां थी.
फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, परवरदिगार जी कहिड़ी कहिड़ी नेमतुनि खे तव्हां झुटलाईंदव। ऐं हीउ रमज़ान बि रब जी रहमत आहे ऐं रहमतुनि जो महीनो, मग़फ़िरत जो महीनो। ऐं हीउ महीनो मां सम्झां थी हिकिड़ो मुकमल पैकेज हूंदो आहे त असां पंहिंजे रब खे राज़ी करे सघूं, असां घणे खां घणियूं इबादतूं करे सघूं। ऐं अज़मत रमज़ान जो हीउ सेट सजाइण जो मक़सदु बि इहो हूंदो आहे त हिते जेका कचहरी थिए, हिते जेका गुफ़्तगू थिए इस्लामिक टॉपिक्स जे हवाले सां थिए, नंढा वॾा जेके बि मसइला हूंदा आहिनि उहे बि असांजा हल थी सघनि। गुफ़्तगू इन तरह जी हूंदी आहे। नाज़रीन, हिन अज़मत रमज़ान सां सहकार ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो मौजूदु आहे। BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे। नाज़रीन, उन खां अलावा सहकार सां नेल्सन पैंट्स जो बि मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। ऐं उन खां अलावा असां सहकार टैंग जो मौजूदु आहे। ऐं टैंग जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त असांजो हीउ ख़ूबसूरत जेको किचन आहे इन खे बि टैंग सजायो आहे। नाज़रीन, उन खां अलावा सहकार असां सां क्विज़ जो मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन सहकार असां सां मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी दुनिया वाइटल जो असांजो सहकार मौजूदु आहे। वाइटल चांहि पियो, ज़िंदगी जियो। फॉर मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। फॉर मी जो सहकार असां सां मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा नाज़रीन असां सां सहकार मौजूदु आहे। JS बैंक जो JS बैंक क्रेडिट कार्ड तव्हां ठाराए सघो था ऐं पंहिंजा जेके बि मसइला थियनि था महाना ख़र्च जा उन सां आसानी सां क्रेडिट कार्ड जे ज़रिए तव्हां उन मसइलनि खे हल करे सघो था। नाज़रीन, उन खां अलावा असां सां सहकार मौजूदु आहे मेज़बान जो टपाल मेज़बान सिंधी मेज़बानीअ जी सुञाण ऐं असलम साहिबु असां सां मौजूदु आहिनि। बिल्कुलु ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह। रोज़ो कीअं पियो गुज़रे? शुक्र आहे अल्लाह जो। ज़बरदस्त रोज़ो गुज़रे पियो ज़बरदस्त। ऐं तव्हां गॾोगॾु गुफ़्तगू बि ॿुधो पिया। बिल्कुलु एॾी बिल्कुलु ख़ूबसूरत रूहानी सुकून आहे जेको अंदर में मिले पियो त हा असां वेहण सां बिल्कुलु अचण बिल्कुलु। सां। ऐं हिते प्रोग्राम में जॾहिं मौजूदु हूंदा आहियूं जी स्पेशल ट्रांसमिशन में त जल्दी जल्दी वक़्तु बि गुज़री वेंदो आहे, बिल्कुलु रोज़ो बिल्कुलु आसान वक़्त जी बणिजी ख़बर ई वेंदो न पवंदी आहे आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा भाउ असलम, तव्हांजो बि को सुवालु हुजे, तव्हां सम्झो था त किथे को मुंझारो आहे त तव्हां उहो सुवाल बि असां सां करे सघो था। असां अॻियां वधूं था ऐं असां वटि मौजूदु आहे महानूर खां ऐं नातिया कलाम ॿुधणु चाहींदमि। जी महानूर, बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्लल्लाहु अलैहि गया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बेकस पे करम मदीना बेकस पे करम छाई है मुसीबत की घटा गैसों वाले लिल्लाह मेरी डूबती कश
कश्ती को बचा ले, तूफान के आसार है, दुश्वार है जीना, तूफान के आसार है, दुश्वार है जीना, बेकस पे करम कीजिए सरकार मदीना, गर्दिश में है तकदीर, भंवर में है सफीना, बेकस पे करम कीजिए। सुभान अल्लाह माशा अल्लाह। मुफ्ती साहब जी तरफ़ अॻियां वधंदसि। मुफ्ती साहब हिकिड़ो ग़रीबनि जो हक़ ऐं उहे ग़रीब जेके मिट माइट हुजनि, मिसकीननि जो हक़ असांजे मथां छा आहे, जेके साहिब हैसियत आहिनि उन्हनि जे मथां कीअं हक़ लागू थिए थो? जी सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाए त जंहिंजो वेझो अज़ीज़ ज़रूरतमंद ऐं हाजतमंद आहे उहो उनखे छॾे करे ॿिए पासे थो अल्लाह जे राह में ख़र्च करे त अल्लाह ताला उन जे इन ख़ैरात खे क़बूल कोन कंदो, छो त सभ खां पहिरीं उन मिट माइट जो हक़ आहे। जी बेशक। ऐं उन खां पोइ इस्लाम हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु निज़ाम ठाहियो आहे त जेके साहिब इस्तिताअत आहिनि, जंहिंजे मथां ज़कात वाजिबु आहे या सदके फ़ितर वाजिबु आहे, त उहे सभ खां पहिरीं पंहिंजे जेको आहे अज़ीज़ कारबनि में नज़र फेराईंदा त असांजे मिटनि माइटनि में ज़रूरतमंद केरु आहे, जी हा जी हा, पहिरीं उन्हनि खे ॾींदा। उन खां पोइ ॾिसनि त जेकॾहिं पंहिंजे मिटनि माइटनि में न आहे त पंहिंजे आस पास में पंहिंजे ओड़े पाड़े में ज़रूरतमंद केरु आहे उनखे ॾियनि। उन खां पोइ जेकॾहिं ॾिसनि था त आस पास में न आहे त पंहिंजे शहर में नज़र फेराइबी, उते जेके असां जंहिं इलाइक़े में रहे थो शहर में, उतां जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि खे ॾींदो। जेकॾहिं ईअं पोइ दर्जन बदर्जन जेको आहे शहर खां ॿाहिरि वरी जेके वेझा शहर आहिनि, माना इस्लाम हिकिड़ो एतिरो अहिड़ो बहितरीनु निज़ाम ठाहियो आहे, जेकॾहिं उन ते अमल थिए त हर ज़रूरतमंद खे पंहिंजी ज़रूरत जी शइ मुहैया थी वञे। सुभान अल्लाह, खूबसूरत तरीके से तव्हां बयान फरमायो मुफ्ती साहब। असां ब्रेक की तरफ वधंदासीं। महानूर, आपकी शुक्रगुजार हूँ मैं, आपने टाइम दिया माशाल्लाह से, बहुत खूबसूरत आपकी आवाज़ है। नाज़रीन, असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक की तरफ अॻियां वधूं था। ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो असां सहकार मौजूद है अज़मत रमज़ान में, नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं उन खां अलावा नाज़रीन नेल्सन पेंट्स जो सहकार असां सां मौजूदु आहे। कलर कंसल्टेंट सां बि तव्हां राब्तो करे सघो था ऐं पंहिंजे घर खे तव्हां नेल्सन पेंट्स सां ख़ूबसूरत बणाए सघो था। नाज़रीन, टैंक जो असां सां सहकार मौजूदु आहे। टैंक में विटामिन सी आहे, विटामिन डी आहे ऐं ज़िंक सां टैंक भरपूर आहे। इन खां अलावा असां सां सहकार नाज़रीन क्विस्ट जो मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो असां सां सहकार मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो असां सां सहकार मौजूदु आहे, वाइटल चांहि पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जो असां सां सहकार मौजूदु आहे ऐं फॉर्मी खां अलावा असां सां सहकार JS बैंक जो मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान जो असां सां नाज़रीन सहकार मौजूदु आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण। कार्यक्रमनि जो ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी इहा स्पेशल ट्रांसमिशन जेका हिन वक़्तु महरान टेलीविज़न तां नशर थी रही आहे ऐं ट्रांसमिशन नाज़रीन लाइव हली रही आहे, जेके ख़ूबसूरत बणाइण में हथु ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो आहे। नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं उन खां अलावा असां सां सहकार अज़मत रमज़ान में मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार टैंक जो मौजूदु आहे, टैंक रिफ्रेशिंग ड्रिंक, रिफ्रेशिंग रमज़ान। ऐं उन खां अलावा नाज़रीन सहकार असां सां मौजूदु आहे क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो सहकार नाज़रीन असां सां मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया। वाइटल जो असां सां सहकार मौजूदु आहे नाज़रीन। उन खां अलावा सहकार फॉर्मी वारनि जो मौजूदु आहे ऐं फॉर्मी वारनि खां अलावा असां सां
JS बैंक जो सहकार मौजूद है, JS बैंक वधणो आहे अॻिते। ऐं उन खां अलावा सहकार मौजूद है टपाल मेज़बान जो सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। असांखे हिन वक़्तु असांजी हिन ख़ूबसूरत अज़मत रमज़ान जे अंगण ते जॉइन जंहिं कयो आहे उनजो तारुफ़ कराईंदी हलां। अब्बास अली कादरी साहब असांखे ज्वाइन कर चुका हैं, आपको मैं वेलकम कहती हूँ और मैं आपसे ही सुनना चाहूँगी नातिया कलाम। जी बिस्मिल्लाह कीजिए। मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है वो शहर मोहब्बत, जहाँ मुस्तफ़ा है वहीं घर बनाने को जी चाहता है। वो सोने से कंकड़, वो चांदी सी माटी नजर में बसाने को जी चाहता है। जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया। वहाँ मालो दौलत की क्या हैसियत है, जहाँ जा लुटाने को जी चाहता है। सितारों से ये चाँद कहता है हर दम, और तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। सितारों से ये चाँद कहता है हर दम, तुम्हें क्या बताऊं वो टुकड़ों का आलम। इशारे में आका के इतना मजा था कि फिर टूट जाने को जी चाहता है। वो शहर मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है वहीं घर बनाने को जी चाहता है। सुभान अल्लाह। अब्बास अली कादरी, आपकी आवाज़ माशाल्लाह से भाई बहुत अच्छी है। ऐं नाज़रीन असां अॻियां वधूं था, टैंग असां तयारु कराईंदासीं। हाणे तव्हां चांहि रेडी करे वरिती आहे या प्रोसेस में आहे, पर हाणे तव्हां टैंग रेडी कयो। असां ट्रांसमिशन जी तरफ़ हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदासीं। असां दुरुशवार मौजूदु आहे, दुरुशवार असां अव्हां खां ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां। मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आता है। मदीना याद आता है। उसने भी मदीना देख लिया, उसने भी मदीना देख लिया। सरकार किसी दिन मैं भी कहूँ कि मैंने भी मदीना देख लिया। मदीना याद आता है।
हसनैन थे गुजरे, मुझे उन सारी गलियों का नजारा याद आता है, मदीना याद आता आका, मदीना याद आता है। और मज़ारे फातिमा पर करबला वालों की याद आई, मज़ारे फातिमा पर करबला वालों की याद आई, मदीने वाले आका का घराना याद आता है, मदीना याद आता है। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, बहुत ही ख़ूबसूरत आवाज़ आपकी। नाज़रीन, हाणे असां अव्हां खां इजाज़त वठंदासीं, बिल्कुलु टाइम असां वटि कोन बचो आहे। अज़मत रमज़ान में वक़्त जो घड़ियूं बिल्कुलु घटि आहिनि ऐं हिते टैंक रेडी थी चुको आहे, चांहि टपाल मेज़बान तयारु थी चुकी आहे ऐं असां वटि मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, इन शॉर्ट तव्हां खां मैसेज वठंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां पहिरें सवाल बि कयो ग़ुरबा जे लाइ, त उन्हनि जे जेके रिश्तेदार अहबाब आहिनि उन्हनि जो असांखे वधि में वधि ख़्यालु रखणु घुरिजे। इंशाअल्लाह ताला उन्हनि जे जेका दिलि मां दुआ निकिरंदी उहा असांजे ॿिन्ही जहाननि खे सुभान अल्लाह, ख़ूबसूरत जितां खां इंट्रो शुरू थियो उते ई मुफ़्ती साहब जो मैसेज उन पॉइंट खे वञी टच कयो आहे। ॾाढो ख़ूबसूरत मैसेज। मुफ़्ती साहब, तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांखे टाइम ॾींदा आहियो ऐं इन अज़मत रमज़ान खे तव्हां ख़ूबसूरत बणाईंदा आहियो। आयल सभिनी मुआज़िज़ महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां ऐं अव्हांजी असन साहब तव्हांजी बि आउं शुक्रगुज़ार आहियां। असां नाज़रीन हिन अज़मत रमज़ान में हींअर तव्हां खां मोकिलाईंदासीं अज़मत रमज़ान खे कंहिं ख़ूबसूरत बणायो। अज़मत रमज़ान सां स्पॉन्सरशिप मौजूदु रही ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो हमेशह खां नालो आहे, हिकु भरोसे जो BBS हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि आहे। नाज़रीन, हुन खां अलावा असां सां सहकार मौजूदु रहियो नेल्सन पेंट्स जो ऐं ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज नेल्सन पेंट्स ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघो था ऐं कलर कंसल्टेंट सां पिणु राब्तो करे सघो था ऐं पंहिंजे घर खे तव्हां ख़ूबसूरत बणाए सघो था, रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, हुन खां अलावा असां भरपूर अज़मत रमज़ान में अॼु सहकार टैंक जो रहियो आहे, टैंक रिफ्रेशिंग रमज़ान, ऐं जंहिंमें वाइटामिन C आहे, वाइटामिन D आहे ऐं ज़िंक सां पिणु टैंक भरपूर आहे। नाज़रीन, उन खां अलावा असां सहकार मौजूदु रहियो क्विज़ जो, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो सहकार असां सां गॾु रहियो, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, अज़मत रमज़ान में सहकार असां सां मौजूदु रहियो आहे वाइटल जो, वाइटल चाहे पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो सहकार असां सां मौजूदु रहियो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी, इहो स्लोगन आहे फॉर्मी जो। ऐं JS बैंक जो असां सां सहकार मौजूदु रहियो। JS बैंक क्रेडिट कार्ड तव्हां ठाराए सघो था, ख़र्चनि जे मसइलनि खे आसानी सां हल करे सघो था। JS बैंक वधणो आहे अॻिते। नाज़रीन, हुन खां अलावा भरपूर सहकार असां सां मौजूदु रहियो आहे टपाल मेज़बान जो, सिंधी मेज़बानीअ जी सुञाण। सो हींअर मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में असांखे यादि रखिजो, अल्लाह निगहबान। ऐं वेंदे वेंदे असां अव्हां जे लाइ तोहफ़े तौर ते नातिया कलाम छॾींदा वेंदासीं, मौलूद हूंदो, नातिया कलाम हूंदो। हाणे इहो असां तव्हां ते छॾियूं था फ़क़ीर गुलाम सरवर जोखियो साहब ऐं पुनल फ़क़ीर जोखियो साहब जिन ते। जी बिस्मिल्लाह। नो ॾिठो यार सा दिल की टिके जह तमदी, नो ॾिठो यार सा दिल की टिके, सा दिल की टिके, सा दिल की टिके, रिया रसूल सचे जह तमदी, नो ॾिठो यार सा दिल की टिके जह तमदी, नो ॾिठो यार सा दिल की टिके। जे तपसार में
ہے مینا جے تبازار میں یار یکو ہلی ٹک جے ہے یار یکو ہلی ٹک جے وہ جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ٹکے وہ جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی سادل کی ٹکے ہے سادل کی ٹکے ری رسول سچے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ٹکے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ہے روزو پاک رسول جو ہے روزو پاک رسول جو ہے روزو پاک رسول جو چاوٹ علی چمجے ہے چاوٹ علی چمجے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ٹکے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ٹکے ادیوں شاہ لطیف چے ہے بٹ جو گھوٹ لطیف چے دیوں شاہ لطیف چے محبن سا ہلی مل جے ہے محبن سا ہلی مل جے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ٹکے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی سادل کی ٹکے ہے سادل کی ٹکے ری رسول سچے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ٹکے ہے جہت مدی نو ڈٹھو یر سادل کی ٹکے